टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में भली कर। अज असां क्लास 3 जो सबक एक्यूं पढ़ंदासूं। अचो तो बारो गायूं राग, अचो तो बारो गायूं राग, राग करे जो देश सजाग, हर को देसी थे होशियार, राज असांजो बाग असांजो, मुल्क असांजो बाग असांजो। पंहिंजी ॿोली मिठड़ी मिठड़ी, खंड पताशा मिसरी मिसरी, माखी जी जण आहे लार, बोल असांजा कोल असांजा, डोलिया माण्हू ढोल असांजा। उथणी वेणी पंहिंजी आहे, रहणी कहणी पंहिंजी आहे, खोले साफ़ चऊं था यार, देश असांजो वेस असांजो, लोंगियूं अजरक खेस असांजो, जेको चाहे तंहिंखे चाहियूं, गुल सां गुल खारन सां खार, रीत असांजी प्रीत असांजी, आख़िर आहे जीत असांजी। यह बैत उस्ताद बुखारी लिखी है। एक दफ़ा ॿीहर पढ़ूं था। अचो त बारो गायूं राग, अचो त बारो गायूं राग, राग करे जो देश सजाग, हर को देसी थे होशियार, राज असांजो बाग असांजो, मुल्क असांजो माग असांजो। पंहिंजी ॿोली मिठड़ी मिठड़ी, खंड पताशा मिसरी मिसरी, माखी जी जण आहे लार, बोल असांजा कोल असांजा, डोलिया माण्हू ढोल असांजा। उथणी वेणी पंहिंजी आहे, रहणी कहणी पंहिंजी आहे, खोले साफ़ चऊं था यार, देश असांजो वेस असांजो, लोंगियूं अजरक खेस असांजो, जेके चाहे तंहिंखे चाहियूं, गुल सां गुलन खारन सां खार, रीत असांजी प्रीत असांजी, आख़िर आहे जीत असांजी। वधिक वीडियो लाइ चैनल के सब्सक्राइब कंदा, जीअं तव्हांखे अपडेट मिलती रहंदी।